ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 28/5/77। बाप दादा जी सदा दिलि तख़्त नशीं समान ॿारनि जा लक्षण छा थींदा? बाप दादा समीप ऐं समान सितारनि खे ॾिसनि था। बाप दादा जे समीप ऐं समान सितारनि खे ॾिसनि था। बाप दादा बाप खे सदा स्मृति रहंदी आहे। जीअं ॿारनि स्मृति स्वरूप रहंदा आहिनि, उहो बाप बि पंहिंजी जेका समीप ॿार हूंदा आहिनि उन्हनि जी स्मृति में रहंदा आहिनि, मतिलबु उन्हनि खे यादि कंदा आहिनि। जीअं ॿार स्मृति स्वरूप थियण सां समृद्धि स्वरूप अनुभव कंदा आहिनि। बाप दादा भी स्वयं समृद्ध स्वरूप हूंदे हुए भी बाबा शक्ति स्वयं समृद्ध अर्थात शक्तिशाली स्वरूप हूंदे हुए भी समान ॿारनि जी सहयोग व स्मृति सां स्वयं स्वरूप में ॿियो एडिशन थी वेंदा आहिनि। मतिलबु बाबा चवंदा आहिनि कि मां त आत्मा आहियां शक्तिशाली, लेकिन जॾहिं बाबा असां ॿारनि खे ॾिसंदा आहिनि न, जॾहिं असां बाबा खे यादि कंदा आहियूं त बाबा जो बि पोइ अलॻि अलॻि संबंध जे हिसाब सां उन्हनि जो बि उहो स्वरूप वृद्धि खे पाईंदो आहे। छो कि बाबा त हिकु आत्मा ई आहे, लेकिन असां बाबा खे पिता जे संबंध सां, टीचर जे संबंध सां, गुरु जे संबंध सां ॾिसंदा आहियूं त उन्हनि जो स्वरूप, उन्हनि जो उहो पाठ ॿियो वृद्धि खे पाईंदो आहे। इन करे साकार बाप ब्रह्मा खे सहयोगी स्वरूप जी निशानियूं 1000 भुजायूं ॾेखारियूं अथनि। भुजायूं आहिनि सहयोग जी निशानी। त बाप सां गॾु गॾु जो सदा सहयोगी आहिनि न, हुननि जी निशानियूं भुजायुनि जे रूप में ॾेखारींदा आहिनि। अहिड़ा समान ॿारनि जो स्थान कहिड़ो हूंदो आहे? अगरि असां बाबा जे कार्य में मददगार आहियूं त जेकी ब्रह्मा जी भुजायूं ॾेखारींदा आहिनि न भक्ति मार्ग में, त असां बाबा जी भुजा आहियूं। भुजा अर्थात सहयोग जी निशानी। त बाप सां गॾु गॾु जो सदा सहयोगी आहिनि, उन्हनि जी निशानियूं भुजायुनि जे रूप में आहिनि। अहिड़े समान ॿारनि जो स्थान कहिड़ो आहे? ऐं असां रहंदा किथे आहियूं, कहिड़े स्थान ते निवास कंदा आहियूं? अहिड़ा ॿार जो सदा सहयोगी हूंदा आहिनि, उहे सदा बाप जे दिलि तख़्त या विश्व जे राज्य तख़्त नशीन स्वयं खे सम्झंदा आहिनि, अर्थात स्थिति में स्थित थींदा आहिनि। सदा बाप जे दिलि तख़्त नशीन, विश्व जे राज्य तख़्त नशीन सम्झणु अर्थात हुन स्थिति में स्थित थी करे हलंदा आहिनि। उन्हनि खे सदा अंदरि नशो हूंदो आहे कि मां त बाप जे दिलि तख़्त नशीन आहियां। जीअं वॾे खां वॾी महान आत्मायूं कॾहिं बि धरनी ते पांव न रखंदियूं आहिनि, ईअं हिते बि ॾिठो, जॾहिं हिते दुनिया में वॾा माण्हू जॾहिं ईंदा आहिनि त पूरे रास्ते व सीढ़ी ते गलीचो बिछाए छॾींदा आहिनि। हीअ निशानी कंहिंजी आहे? शुरू किथां खां थी? हिते त उन्हनि जा पांव सिर्फ़ु गलीचे ताईं आहिनि, लेकिन जो बाप समान ॿार आहिनि न, उन्हनि जो बुद्धि रूपी पांव सवाइ बाबा जे दिलि तख़्त जे हेठि न ईंदो आहे। अर्थात उहो सदा ई आत्मा ख़ुदि खे मां भ्रुकुटी जे विच में रहण वारी, परमात्मा जी छत्र छाया में रहण वारी, उन्हनि जी बुद्धि सदा बाबा वटि लॻी हुई रहंदी। हिन दुनिया में बि रहंदी उहे सदा बुद्धि सां बाबा वटि हूंदा। इन जो यादगार माण्हुनि, वॾे माण्हुनि खे धरती ते पांव न गलीचा बिछाईंदा आहिनि। छो जो हाणे जो आत्मायूं सदा बुद्धि द्वारा बाप जे संग रहंदियूं आहिनि न, त उहे वॾा माण्हू थी विया, वॾे बाप सां रहण वारी वॾा शक्तिशाली आत्मा थी वई। त दुनिया में जो पैसे में शक्तिशाली आहे, कम में शक्तिशाली सुठो आहे, उन जे पोइ गलीचा बिछाईंदा आहिनि। त
त बाबा चईंदा आहिनि जो बाप समान ॿार आहिनि हुननि जो बुद्धि रूपी पांव सवाइ तख़्त जे हेठां न ईंदा आहिनि, हेठि न ईंदो आहे। उन्हनि खे तख़्त नशीन चइबो आहे, अर्थात सदा तख़्त ते ई रहण वारा, हेठि न ईंदा आहिनि। ईअं जो सदा दिलि तख़्त नशीन व राज्य तख़्त नशीन रहंदा आहिनि, उन्हनि खे सर्व आत्माउनि सां रिटर्न में छा मिलंदो आहे? स्नेह त मिलंदो ई आहे, लेकिन दिलि तख़्त नशीन वारा जो बि कर्म कंदा आहिनि न, जो बि बोलंदा आहिनि, सभिनि जे दिलि में ईअं लॻंदो जीअं बाप द्वारा जो बि निकिरंदो आहे उहो सदा यादगार ठही वेंदो आहे न, सभिनि जे दिलि में समाइजी वेंदो आहे। त ईअं ई जो आत्माऊं सदा बाप जे दिलि तख़्त नशीन हूंदियूं, उन्हनि जा बि हर बोल माण्हुनि जी दिलि में समाइजी वेंदा, यादगार थी वेंदा। जीअं बाबा जो हाणे जेको ज्ञान यादगार थी वियो न, अधु कलाक पोइ हिन ई बाबा जे ज्ञान जो जेको बि असांखे यादि ईंदो द्वापर युग में, असां ई त गीता लिखी आहे, जो यादि रहियो। त बाप जे महावाक्य यादगार रूप में मथे थी वेंदा आहिनि। इन ही प्रकार जो दिलि तख़्त नशीन आत्माऊं हूंदियूं आहिनि न, उहो जीअं आत्मा जे प्रति संकल्प कंदियूं त हुननि जे दिलि खे लॻंदो मानो तव्हां कंहिं आत्मा जे प्रति शुभ भावना शुभकामना रखंदा आहियो, उन्हनि जे दिलि खे लॻंदो कि सचमुच इहे मुंहिंजे प्रति शुभ भावना शुभकामना रखंदा आहिनि। त असां जेका दिलि तख़्त नशीन आत्माऊं हूंदियूं आहिनि न, उहा अगरि कंहिंजे लाइ बि शुभ भावना शुभकामना रखंदियूं त हुननि जे दिलि खे लॻंदो कि हा इहे मुंहिंजे लाइ सुठो सोचती आहे। हिकु थींदो आहे मथां मथां, ॿियो थींदो आहे निमित ठहियल हुई स्थान जे कारण रिस्पेक्ट ॾींदा आहिनि न। सम्झो कोई माण्हू मथां मथां तव्हांखे इज़त ॾिए थो, हिकु थींदो आहे तव्हांजे पोज़ीशन हिसाब सां, भई तव्हां घर जा वॾा आहियो त हुन हिसाब सां तव्हांखे रिस्पेक्ट ॾींदा आहिनि। लेकिन टियों हूंदो आहे दिलि सां स्वीकार करणु, दिलि सां रिस्पेक्ट ॾियणु कंहिंखे। जो समान ॿार हूंदा आहिनि न, उन्हनि जो संकल्प बि दिलि सां लॻंदो उन्हनि खे, जीअं कि तीर लॻंदो। जीअं पहिरियों ज़माने में तीर लॻाईंदा हुया त जंहिंखे तीर लॻाईंदा हुया उहा तीर सहित ई हेठि किरी पवंदो हुयो। हिन प्रकार सां जो दिलि तख़्त नशीन आहे न, उहो दिलि जे संकल्प जीअं आत्मा जे प्रति कंदा, उहो व्यक्ति अर्थात आत्मा स्वयं पंहिंजे दिलि जा भाव प्रकट करण लाइ तव्हांजे साम्हूं अची वेंदी। अगरि तव्हां कंहिंजे लाइ सुठो सोचो था, तव्हां उन्हनि खे नथा ॿुधायो, लेकिन उन आत्मा खे टच थींदो आहे, उहो तव्हांजे दिलि जी भाव प्रकट करण जे लाइ साम्हूं अची वेंदी आहे। ॿी ॻाल्हि जो हुन स्थिति में स्थित रही करे अगरि असां ॻाल्हाईंदा आहियूं न, अगरि असां बाप जे दिलि तख़्त नशीन आत्माऊं आहियूं त असां जो बि ॻाल्हाईंदासीं न, त 2 शब्द दिलि खे राहत ॾियण वारा ऑटोमेटिकली निकिरंदा। महसूसु कंदा कि इहे भल 2 शब्द ॻाल्हाइनि था, लेकिन दिलि खे राहत मिली वई, खुराक मिली वई, हीअं अनुभव कंदा उहो माण्हू। टी ॻाल्हि, अगरि असां दिलि तख़्त नशीन आहियूं त टी ॻाल्हि असां में छा हूंदी? सदैव अहिड़ी आत्माउनि खे दूरि हूंदे हुए बि दिलि सां यादि कंदा। पहिरीं ॻाल्हि, असांजो ॿियनि जे लाइ शुभ भावना शुभकामना कंदा आहियूं त उहे असांजे साम्हूं अची वेंदा, शुक्रिया करणु। ॿी ॻाल्हि, अगरि असां दिलि तख़्त नशीन आहियूं त असांजे मुख सां 2 शब्द बि अहिड़ा निकिरंदा कि उन्हनि खे राहत मिलंदी। टी ॻाल्हि, अगरि असां दिलि तख़्त नशीन आहियूं त माण्हू असांखे दिलि सां यादि कंदा। दिलि सां यादि करण जी निशानी छा हूंदी? ईअं अनुभव कंदा जीअं कि साथ समीप आहियूं, परे न आहियूं। ईअं अनुभव कंदा कि आबू में, ईअं न अनुभव कंदा कि आबू में आहिनि, असां ॿिए देश में आहियूं,
ये सम्झंदा कि सदा ही सम्मुख ऐं साथ आहिनि। अगरि असां बाबा जे दिलि तख़्त नशीन रहंदासीं त माण्हू असांखे सदा ई पंहिंजी सम्मुख ऐं साथ अनुभव कंदा। जीअं बाप खे ई दिलि सां यादि कंदा हो त छा अनुभव थींदो? परे लॻंदो आहे छा? भई अगरि असां भॻवान खे दिलि सां यादि करूं त भॻवानु पास में ई लॻंदो ईअं लॻंदो आहे असां सां गॾु आहे। त ईअं ई असां दिलि तक नशीन आत्मा आहिनि, कंहिंसां बि परे ईअं न लॻंदो कि परे आहिनि, साथ जो ई अनुभव थींदो। त बाबा चईंदा आहिनि कि हिन प्रकार जो दिलि तक नशीन ॿार हूंदा आहिनि, उन्हनि खे बि प्रैक्टिकल में रिटर्न ॾेखारे में ॾींदो आहे। हिन खे चइबो आहे प्रत्यक्ष। चौथी ॻाल्हि, जो दिलि तख़्त नशीन आत्मा हूंदी न, दिलि तख़्त नशीन केरु हूंदियूं? राजा हूंदियूं न। जीअं कोई वॾो हूंदो आहे त हुनखे सभु पंहिंजो सम्झंदा आहिनि न, नंढो जो हूंदो उहो वॾनि खे पंहिंजो सम्झंदो कि हीअ मुंहिंजो आहे। त दिलि तख़्त नशीन ॿारनि जी निशानी हूंदी जो हर हिकु हुनखे पंहिंजो वॾो सम्झंदा आहिनि, पंहिंजोपन महसूसु कंदा कि हा इहो असांजो आहे, असांजा पूर्वज वॾा पूज्य आहिनि। इहे शब्द चइण में भक्ति मार्ग जा आहिनि, इहे शब्द चइण जा भक्ति मार्ग जा आहिनि। लेकिन जीअं पूर्वज जो नशो हूंदो आहे न, इहे असांजा पूर्वज पूज्य आहिनि। हिन रीति हर आत्मा जो बि संपर्क में आहे उहो इहो महसूसु कंदी कि असांजा पूर्वज पूज्य आहिनि। केरु? जो दिलि तख़्त नशीन आत्मा आहे। पंहिंजोपन महसूसु कंदा। जीअं दिलि तख़्त नशीन आत्मा केतिरा वॾा हूंदा, थोड़ा बि हूंदा आहिनि, उहो ई अष्ट रत्ननि जी विशेषता आहे। ये ही अष्ट रत्ननि जी विशेषता आहे जो फिर 100 में न हूंदी। जेका अष्ट रत्न हूंदा न हिन दुनिया में, हुननि खे सभु चईंदा कि असांजो आहे, अधिकार सां चईंदा कि असांजो आहे। बाक़ी जेका 100 नंबर वारा हूंदा हुननि में ई क्वालिटी न हूंदी। हुननि में माउ बाप आहे, पोइ बि उन्हनि में नंबर त आहे न। त जॾहिं पहिरियों युग में बि नंबर आहे त पोइ पुठियां वारनि में बि नंबर त हूंदो न। त पहले सतयुगी युग में ई नंबरवार वेंदा, त जेका त्रेता हलंदा पोइ अॻियां जेका युग हलंदा उन्हनि में बि नंबर त ईंदो ई। त बाबा चवनि था कि असांखे हाणे चेक करिणो आहे। हाणे असांखे छा चेक करिणो आहे कि मां सदा दिलि तख़्त नशीन आहियां। अगरि मां दिलि तख़्त नशीन आहियां त उनजी 4 निशानियूं बाबा असांखे ॿुधाई कि दिलि तख़्त नशीन आत्माउनि खे उन्हनि जो दिलि जो संकल्प माण्हुनि ताईं पहुचंदो, उन्हनि जा 2 शब्द माण्हुनि खे राहत दिलाईंदा। उहा हमेशह उन्हनि खे माण्हू हमेशह सम्झंदा कि असांजी साथ आहे। ॿियो हूंदो कि उहा हमेशह सम्झंदा हुनखे माण्हू कि असांजा वॾा आहिनि, पूर्वज आहिनि, हीअं सम्झंदा। बाबा चवनि था हाणे चेक करो कि तव्हां दिलि तख़्त नशीन आत्मा आहियो। त जेका अष्ट रत्ननि में इहा विशेषता हूंदी, जेका 4 विशेषता ॿुधाई न बाबा, उहा अष्ट रत्ननि में हूंदी। हाणे बाबा चवनि था कि दादी वञनि पा हिन जी सभिनि खे ख़ुशी आहे। छो? वैसे त वञण सां दूरी ॿी लहर हुजणी खपे, लेकिन ख़ुशी छो आहे? ऐं विशेष ख़ुशी जी लहर छो आहे? विशेष सभिनि खे ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे जो सभी ॾाढे समय खां इंतज़ारु करनि पिया कि कुझु थियणो आहे, कुझु परिवर्तन थियणो आहे। त हिन पाठ खे ॾिसंदे हुए सभिनि जी बुद्धि में कुझु नवीनता परिवर्तन जी भावना अचे थी न। सभिनि खे ईअं लॻंदो आहे कि जीअं इहे वञनि नथा, लेकिन कुझु समीप अचे थो, कुझु परिवर्तन नवीनता जो नक्शो साम्हूं अचण सां वञण जो संकल्प हुन में समाइजी वेंदो आहे।
सभिनि जी ॿुधी में इहो ई आहे की हाणे कुझु परिवर्तन जी भूमि ठहे थी। ॾाढे समय खां सभिनि खे इहो ई संकल्प में रहंदो आहे की कोई नई ॻाल्हि हाणे थियणी खपे। ॾाढो समय उहो ई सीन हलंदी आहे, कुझु नवीनता हुजणी खपे। इहा नवीनता फॉरेन में वञण जो पार्ट ठहियो, उन में सभिनि जे दिलि में जीअं हिकु ऑटोमेटिकली सभिनि में लहर आहे। कंहिंजो छा न वियो, के चवनि नथा, लेकिन हिकु नयो उमंग उत्साह आहे। हुते त उमंग में आहिनि, लेकिन भारत में बि सम्झंदा आहिनि नवीनता थींदी। मतिलबु हुन समय जो दादी फॉरेन वेंदा हुया या काॾे बि वेंदा हुया त ईअं ई थींदो हुयो की हाणे कुझु परिवर्तन थियणो आहे। हिन करे सभिनि खे जीअं नई लहर ख़ुशी जी आहे, सम्झनि समीपता खे पहुचण जो ॾेखारे में ॾिए थो, समीप नज़ारो अचे थो, इहा भासना ईंदी आहे। हिन करे जो विशेष आत्मायूं आहिनि उन्हनि जो ई समय सां गॾु ॾाढो संबंध रहंदो आहे। जीअं ब्रह्मा जी आत्मा जो समय सां साथ गहरो कनेक्शन हुयो न, ब्रह्मा जो जनम ऐं संगम जो थियणु। अगरि ब्रह्मा जो पार्ट न हुजे हा त संगम बि न हुजे हा। ब्रह्मा जी साकारी पार्ट जी समाप्ति ऐं अन्य पार्ट जो आरंभ थियणु, इहे बि समय खे समीप लाइण जो आधार आहे। ब्रह्मा जो समाप्त अर्थात संगम युग समाप्त। त जीअं ब्रह्मा जी आत्मा जो समय सां गॾु गहरो संबंध आहे, उहा ई फॉलो करण वारी समीप आत्मायूं, हुननि जे हर कार्य जो बि समय सां गॾु ओतिरो ई समीप संबंध आहे। उहे जीअं समय जी घड़ी ठही वेंदा आहिनि। जीअं ॾिसो था माण्हू जो निमिट आया उन्हनि जे संकल्पनि खे रीड कंदा आहिनि। सभु समय जी तुलना कंदा आहिनि कि हिन माण्हुनि जी स्टेज हेसि ताईं पहुची वई आहे त समय छा ॾेखारे में ॾींदो आहे। चेक त कंदा आहियो, जीअं तव्हां माण्हुनि जे साम्हूं समय जी घड़ी साकार बाप हुयो, उन्हनि जी स्टेज खे ॾिसे तव्हां माण्हू बि सम्झंदा आहियो कि कुझु थियण वारो आहे। समीपता लॻे पई, जीअं फ़रिश्तो रूप साकार न, ईअं फील अनुभव थिए पोइ त समय जी घड़ी थी आहे न ब्रह्मा बाबा। ईअं तव्हां माण्हू बि जो निमित आहियो उहो बि समय जी घड़ी आहियो। त असांजी स्टेज जी परिवर्तन, इहा दुनिया जे लाइ समय जी घड़ी आहे। जीअं ब्रह्मा बाबा जीअं समीपता खे अॻियां आया त समय परिवर्तन थियो न, हूअं ई हिते बि हाणे बि जो निमित एॾी सारी आत्मायूं आहिनि बाबा जे कार्य में, भले दादियूं वादियूं शरीर छॾे करे हली आहे, थोरा बहुत आहिनि, लेकिन जो बि निमित आहिनि न सुठी स्टेज वारा, उहा जीअं त समय जी घड़ियूं आहिनि। उन्हनि जे अॻियां वधण सां जीअं दुनिया में परिवर्तन थींदो आहे, हुन नज़र सां ई तव्हां माण्हुनि खे ॾिसंदा आहिनि कि घड़ी छा ॾेखारे थी। इहे जो विदेश वञण जो पार्ट आहे, इहे बि विशेष घंटी वॼी न, ईअं अनुभव थींदो आहे न। परदादी सां बाबा ॻाल्हाइनि था। ड्रामा सभिनि खे समीप पार्ट वॼाइण जे निमित ठाहींदो आहे। ड्रामा तव्हांखे समीप पार्ट वॼाइण जे निमित ठातो अथई। असां त संबंधनि में कहिड़ा घुसियल आहियूं, लेकिन इहे सभु ड्रामा अनुसार थिए थो। जीअं कल्प पहिरियों वॼायो हुयो उहो ई हाणे वॼायूं था। प्लान सोचण सां न थींदो आहे, लेकिन न चाहींदे बि ड्रामा जो पार्ट निमित ठाहे ॾींदो आहे। इन में बि ॾाढो वॾो रहस्य आहे, वरदान आहे न असांखे। लौकिक अलौकिक बाप जे कुल जो नाम करण वारी निमित आत्मा तव्हां आहियो न, इहे बि विशेष वरदान आहे। हिन करे असांखे ॾिसी करे ॿिन्हिनि जी यादि ईंदी, तव्हांखे ॾिसी करे ॿिन्हिनि जी यादि ईंदी आहे, ब्रह्मा बाबा ऐं शिव बाप जी। परदादी जेका हुया उहो बाबा जी लौकिक में उन्हनि जी बेटी हुया न, त उन्हनि खे ॾिसी करे लौकिक ऐं पारलौकिक बाप जी यादि ईंदी हुई। लौकिक फीचर्स बि यादि ईंदा आहिनि, फीचर्स द्वारा जो फ्यूचर ठहींदो उहो बि यादि ईंदो आहे। फीचर्स द्वारा मतिलबु उन्हनि जे लौकिक जो ऐं जो फीचर्स द्वारा फ्यूचर ठहे थो उहो बि ॾेखारे में ॾींदो आहे।
तव्हांजे हर क़दम में जो वरदान आहे ॿिन्हिनि कुल जो नाम बालो करणु उहो समायल आहे। परदादी के बाबा चवनि था कि तव्हांजे हर क़दम में जो वरदान आहे उहो ॿिन्हिनि कुलनि जो नाम बालो करण जो समायल आहे। हिन करे ड्रामा स्वयं ई सीधी तरफ़ खींचंदो आहे। हिन करे ड्रामा स्वयं ई सीट जी तरफ़ खींचंदो आहे। हिकु थींदो आहे न कि असां प्लान करूं, हिकु थींदो आहे ड्रामा में असांजो पार्ट ई आहे त उहा सीट असांखे खींचदी आहे। समय प्रति समय जो बि महावाक्य आत्माउनि प्रति बाप दादा जो उच्चारण कयल आहिनि उहे प्रैक्टिकल में थींदा वेंदा आहिनि। विशेष वरदान और सर्विस जो चांस बि तव्हांखे आहे। डबल सर्विस करण जो चांस आहे तव्हांखे, सूरत द्वारा बि सीरत द्वारा बि। इन्हनि माण्हुनि जी सूरत में अव्यक्त स्थिति हुजण सां अनुभव कंदा, लेकिन तव्हांजी सूरत हलंदे फिरदे ब्रह्मा बाप जी सूरत ऐं सीरत खे प्रत्यक्ष कंदी। त असांजी सूरत हलंदे फिरदे ब्रह्मा बाप जी दादी जी सूरत हलंदे फिरदे ब्रह्मा बाप जी सूरत ऐं सीरत खे प्रत्यक्ष कंदी आहे। हिकु एक्स्ट्रा सर्विस जी फील्ड थी वई न। जिते बि वेंदा हो त छा चईंदा आहिनि, सभिनि खे बाप जी वासना ईंदी आहे न, त इहा सूरत बि सर्विस जी निमित ठही वई। गुलज़ार दादी त डबल सर्विस थी वई न। दादी खे बाबा चवनि था वर्तमान समय त आत्मा जी डबल रूप सां आवान जी लीला हले थी। प्रकाश मणि दादी के बाबा चवनि था हिकु तरफ़ भगत आत्मायूं अनजान रूप में आवन करनि थियूं अष्टदेव जे रूप में, ॿियो तरफ़ ज्ञान स्वरूप थी करे ज्ञानी टू आत्मा ॿार आवान करनि था। त हिकु तरफ़ त दादी के बाबा चवनि था कि तव्हांखे भक्त माण्हू यादि था करनि, ॿियो तरफ़ ज्ञानी आत्मायूं बि आवान थी करनि। ईअं ई आवान करनि थियूं जीअं असांजे जड़ चित्र अष्टदेव जे रूप में कंदा आहिनि। जीअं असांजे जड़ चित्र अष्टदेव जे रूप में माण्हू कंदा आहिनि, लेकिन अनजान आहिनि। हिन करे उन्हनि खे उहो रस न ईंदो आहे, लेकिन उन्हनि खे आवान सां बि वरदान जी अनुभूति जी प्राप्ति जो अनुभव थींदो आहे। डबल आवान थी वियो न। भक्त माण्हू यादि कंदा आहिनि लेकिन बिना सम्झ सां, ऐं ज्ञानी टू आत्मा सम्झ सां यादि कंदा आहिनि कि हा इहे ई त अष्ट रत्न ठहिण वारा आहिनि न। त उहो भक्ति जे भाव सां न कंदा आहिनि, उहे हिन भाव सां कंदा आहिनि। मतिलबु ज्ञानी आत्मायूं बि दादी खे बाबा यादि आवान कंदियूं आहिनि भई फ्यूचर में अष्ट रत्न ठहिण वारी आत्मा सां मिलन मनाए असां बि हुन सां संबंध में अचूं। 2 मूर्तियूं वञनि थियूं, 3 मूर्तियूं वञनि थियूं, उहा अष्ट बि वञनि था। इहा बि हिकु विशेष लहर आहे। 2 मूर्तियूं वञनि थियूं, 3 वञनि थियूं या अष्ट ई वञनि थियूं। जो सभु सम्झंदा आहिनि असां माण्हू बि जीअं साथ में वञूं था। थींदो आहे न कि ब्राह्मण परिवार मां कोई बि वञे, जीअं दादी थींदी न मां बाबा खे गले लॻाया मतिलबु सभिनि लॻायो। त ईअं ई बाबा चवनि था कि जो असां हीअं त जो माण्हू तव्हां सम्झो था असां बि दादी सां गॾु वञूं था। हिन जो बि कारण आहे, इहे स्नेह जी समीपता जी निशानी आहे। जो एतिरो समय ड्रामा अनुसार निमित ठही पाठ वॼायो आहे, हिन जो प्रत्यक्ष रूप रिटर्न स्वरूप में ॾिसो था। निमित ठही पाठ वॼाइण जी रिज़ल्ट साम्हूं आई आहे न। हिन समय तव्हां टिनी जे पाठ में जीअं ब्रह्मा जो पाठ रचना, विष्णु जो पालना, शंकर जो विनाश ॾेखारींदा आहिनि, त इहे ड्रामा अनुसार आहे, लेकिन हर हिक सां गॾु विशेषता समायल आहे। त हाणे बाप ॾिसनि पिया कि टई विशेष गुण कहिड़ो वर्तमान पाठ हले थो। त हाणे बाबा ॾिसनि पिया कि टिनिनि जो विशेष गुण हिन समय वर्तमान पाठ में कहिड़ो हले थो। तव्हां कहिड़ी मूर्ति आहियो। वर्तमान पाठ जे प्रमाण टिनिनि जो विशेष पाठ प्रैक्टिकल में आहे। ये दादी त निमित सर्व के उमंग उत्साह ऐं सेवा जी फील्ड में नयो मोड़ लाइण वारी आधार मूर्त आहे।
प्रकाश मनी ॾाढी सभिनि खे उमंग उत्साह दिलाइण और सेवा जी फील्ड में नयो मोड़ लाइण लाइ उमंग आधार मुहूर्त आहे ऐं इहे आधार मुहूर्त थी वञनि था ऐं तव्हां दीदी जे लाइ बाबा चवनि था इहे सभिनि खे ॾिसंदा आहिनि कि केतिरी उधार सभी विशेष इहे ॾिसंदा आहिनि कि दीदी केॾा उधार मुहूर्त आहिनि जो हिक में ॿ जो वञणु महसूसु कंदा आहिनि। कंहिंखे निमित ठाहिण इहे बि उधार मुहूर्त आहे। त दीदी सभिनि खे कंहिं न कंहिं सेवा जे लाइ निमित ठाहींदा हुया त उधार कंदा हुया न। ऐं इहे परदादी उदाहरण ॾेखारियो कि प्रैक्टिकल असां सभु हिकु आहियूं। परदादी कहिड़ी विशेषता ॾेखारियईं कि असां सभु हिकु आहियूं जो आधार मुहूर्त उधार मुहूर्त ऐं उदाहरण मुहूर्त टिन्हिनि जी विशेषता थी। हिन समय प्रैक्टिकल पार्ट में जनक जो पार्ट सेवा जी सचली कौड़ी जो हले थो। लंडन में ॿई ही सुदेश और जयंती सर्विस जे निमित ठहियल आहिनि। इहे ॿिन्हिनि जी बि वर्तमान समय ॾाढी सुठी स्टेज ते आहिनि। सम्झंदियूं आहिनि हिकु साथ उंगली ॾेई करे सेवा खे वधाइणो ई आहे। हिन समय सुठी रफ़्तार सां सर्विस में मस्तु आत्मायूं ॾेखारे में ॾियनि थियूं। ये भी एक चारों ओर जे वातावरण जो प्रत्यक्ष रूप आहे न। ये भी एक चारों ओर जे वातावरण जो प्रत्यक्ष रूप आहे। सभिनि जी नज़र हुते आहे। हाणे सभिनि जो शुद्ध संकल्प हुन तरफ़ आहे। कुझु थियण वारो आहे। वायुमंडल जो प्रभाव आहे। सुमन जर्मनी में आहे। हुनखे बि विशेष वरदान मिलियो आहे छोकी हुन पंहिंजे खे रियलाइज़ कई त रियलाइज़ जो उनखे वरदान मिली वियो त महसूसु कंदो आहे न त उनजो अधु त ख़तमु थी वेंदो आहे त हल्कोपन बि अची वेंदो आहे। ऐं ॿियो पोइ सर्विस जो लक्ष्य रखियो इन करे विशेष वरदान बि मिली वियो जंप लॻाइण जो। तंहिं करे बाबा चवनि था पंहिंजी कोई बि ग़लती थिए त हुनखे रियलाइज़ करो महसूसु करो त अधु ख़तमु थी वेंदो आहे हल्को थी वेंदो आहे। पोइ सर्विस जो लक्ष्य रखंदा हो त हुन हिकु भेण जे लाइ चवनि था कि हुननि हीअं कयो पोइ सर्विस जो लक्ष्य बि रखियो त अॻियां बि वधी विया। हिन जे लाइ विशेष वरदान मिली वियो जंप लॻाइण जो। छोजी सचे दिलि सां रियलाइज़ करण वारा ॾाढा अॻियां वधी सघंदा आहिनि। सर्कमस्टेंसिस परिस्थितियूं अहिड़ियूं आहिनि इहे हीअं आहे तॾहिं मुंहिंजो बि हीअं थियो उनखे कोई रियलाइज़ेशन न चइबो आहे। रियलाइज़ेशन असां दिलि सां महसूसु करूं मुंहिंजी छा ग़लती आहे न। रियलाइज़ करण वारा ॾाढा अॻियां वधी सघंदा आहिनि। सर्कमस्टेंसिस अहिड़ी हुई इहे अहिड़ो हुयो तॾहिं त हीअं थियो त बाबा चवनि था हीअं बि न अचिणो खपे। रियलाइज़ सर्कमस्टेंसिस अहिड़ी हुई इहे अहिड़ो आहे तॾहिं मां हीअं कयो हुनखे रियलाइज़ेशन न चइबो। रियलाइज़ेशन मतिलबु मुंहिंजी छा ग़लती हुई मूं में छा कमी हुई मूंखे छा परिवर्तन करिणो आहे। हुन पंहिंजे पाण खे रियलाइज़ कई दिलि सां स्वीकार कई इन करे हुनखे विशेष वरदान जी लिफ्ट मिली। वरदान जे कारण ख़ुदि बि न सम्झंदी आहे कि मां कीअं सर्विस करां थी। सम्झंदी आहे मूंखां जेतिरो थिए थो रिस्पॉन्ड मुंहिंजी स्टेज खां ज़्यादा मिले थो। हिन करे ख़ुशी बि आहे। हिन गुण जे कारण हुनखे लिफ्ट मिली आहे। कहिड़े गुण जे कारण रियलाइज़ेशन उहो बि अॻियां वधी करे कमाल करे ॾेखारे सघंदी आहे। लाइन क्लियर हूंदी त रफ़्तार तेज़ हूंदी। बाबा सां अगरि असांजी लाइन क्लियर हूंदी न त आपे ई असां अॻियां वधंदा रहंदासीं। ॿियो बाबा चवनि था संकल्प जी सिद्धि जो प्रत्यक्ष प्रमाण कीअं थींदो आहे। संकल्प कयो ऐं सिद्ध थी वियो। वृत्ति स्मृति द्वारा सेवा कीअं थिए उनजे मथां कुझु रूह रिहान कई
कई आहे बाबा पुछनि था। समय प्रमाण वाणी सां गॾु गॾु संकल्प अर्थात स्मृति वृत्ति अर्थात शुभ भावना हुजे, इन सां सर्विस सुठी थी सघंदी आहे। छो जी ॿुधो उहो त रिपीटेशन सम्झंदा आहिनि न, अगरि असां बार बार कंहिंखे ॿुधायूं त उहो रिपीटेशन सम्झंदा आहिनि। हिन करे पंहिंजी वृत्ति ऐं स्मृति सां ई सेवा करो। जो ज़्यादा संपर्क में आत्मायूं आहिनि उहो पॉइंट खे कॉमन सम्झंदियूं आहिनि, त हिन करे न हुननि खे बार बार उहो ॿुधाईंदासीं त उहो मुंहिंजी पवंदी। लेकिन नए रूप जी सेवा जो उन्हनि खे बि तरीक़ो सेखारियो। जेसिताईं स्वयं अनुभवी न ठहियो त ॿियनि खे कोई नई रूप रेखा बाबा चवनि था, जेसिताईं उहा नए रूप जी सेवा जो उन्हनि खे बि तरीक़ो सेखारियो। जेसिताईं स्वयं अनुभवी न त ॿियनि खे बि कोई नई रूप रेखा न सेखारे सघंदा। उन्हनि खे बि खपे त सही नयो अनुभव करायो। संगठन में बि अहिड़ो सेवा जो प्रोग्राम ठाहियो, संगठन में बि अहिड़ो सेवा जो प्रोग्राम ठाहे सघंदा आहियो। हाणे बाबा चवनि था रोज़ु उन्हनि खे असां ज्ञान ईअं ॿुधाईंदासीं न त कई माण्हू जो संपर्क में ईंदा आहिनि उहे बोर थी वेंदा आहिनि, त उन्हनि खे नए तरीक़े सां ज्ञान ॿुधायो। संगठन में बि अहिड़ो सेवा जो प्रोग्राम ठाहे सघंदा आहियो। विशेष लक्ष्य ॾेई करे विहारो, पोइ उन्हनि खां अनुभव पुछो। ॾाढो वॾो सुठो ॿुधाईंदा। जीअं वाणी द्वारा सेवा जो ॾाढो अनुभव कयो त तव्हां माण्हुनि जी रचना आहे न, जो तव्हां माण्हुनि जी रचना आहे। जीअं वाणी द्वारा सेवा जो ॾाढो अनुभव कयो, जेके बि तव्हां ज्ञान ॾिनो सभी सर्विस में। हाणे सर्विस में जो एडिशन खपे उहो खपे संकल्प ऐं वृत्ति द्वारा सेवा कयो। हाणे असांखे जो एडिशन खपे उहो छा खपे, संकल्प ऐं वृत्ति द्वारा सेवा करण जे लाइ। हिन जे लाइ प्लान्स ठाहियो। बाबा चवनि था हिन जे लाइ प्लान्स ठाहियो। पंहिंजे संकल्प ऐं वृत्ति द्वारा सेवा मतिलबु पंहिंजी सोच वृत्ति अर्थात सुठो सोचण सां, असांजी सुठी सोच जो सोच ठही वेंदी आहे, हिकु संस्कार ठही वेंदो आहे। हुनखे सुठी सोच जी वृत्ति चइबी आहे। जॾहिं मज़ो ईंदो तॾहिं महसूसु कंदो कि असांजी नवीनता जी चढ़ती कला आहे। असांजो नवीनता लाई आहे पंहिंजे जीवन में, हिनखे चढ़ती कला चइबो आहे। जीअं साइंस वारा कोई न कोई इन्वेंशन करण में बिज़ी रहंदा आहिनि, हिन प्रकार सां जो पॉइंट हली चुकी उन जी गुह्यता में नए रूप जी इन्वेंशन करण जे लाइ अमृत वेलो लक्ष्य में वेही करे वेंदव त हुननि खे टच थींदो। बाबा चवनि था कि जे साइंस वारा नई इन्वेंशन कढण में बिज़ी थी वेंदा न, इहे तव्हां बि जीअं दादी निमित हुया, त हाणे असांखे बि रोज़ु अमृत वेलो वेही करे नई सेवा जी इन्वेंशन जी पॉइंट कुझु न कुझु नयो कढणो आहे। उन जी गुह्यता जे नए रूप रेखा जी इन्वेंशन करण लाइ अमृत वेले लक्ष्य में वेंदव त टच थींदो। नई पॉइंट्स नई इन्वेंशन निकिरंदियूं जंहिंसां ॿियनि खे बि नवीनता जो अनुभव थींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।